بسم الله الرحمن الرحيم مولاي صل وسلم دائما أبدا على حبيب शेख अब्दुल्ला साहब, रईस अता मोहम्मद पालारी साहब, बिलावल पालारी साहब, हिते जेके शेणा बिरादरी जा असांजा दोस्त भाउर अरबाब साहब, शेरबंद शेणू साहब, जेके बि दोस्त भाउर सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। अवां दोस्त हिते काफ़ी आहिनि सोशल मीडिया जा। अवां ॾिसंदा आहियूं त इलेक्शन आहे बल्दियाती का हिन पंहिंजे डिवीज़न जी या पंहिंजे ज़िले जी 25 तारीख़ रखी वई आहे। 25 जुलाई, मथियूं महीनो जून, उन खां पोइ जुलाई, मथे महीने जे 2 तारीख़ फार्म वठिबा, पोइ उहे फार्म 5-6 तारीख़ ताईं जमा कबा। जमा खां पोइ वरी उन माण्हूअ जी बि उन खां पोइ असां इलेक्शन ॾींदासीं। हाणे हीअ पाण अचूं था यूसी मॉल में तक़रीबन सॼी मॉल हीअं सम्झो त तव्हां हाफ़िज़ इब्राहिम बुरे खां वठी मॉल शहर थियो ऐं अपर मॉल जेको बि इलाइक़ो आहे इहो यूसी मॉल जो आहे। हुन में शेणा बिरादरी रहनि था, घणा कानड़ा रहनि था, छोरा रहनि था, बुरा रहनि था, हसनाणी रहनि था, हमलाणी रहनि था। इहे सभु पाण हिन यूसीअ जा आहियूं। मुक़ाबिलो पंहिंजो थींदो हिन यूसीअ जे अंदरि। पाण पंहिंजा मेंबर बीहारींदासीं, पंहिंजा मेंबर बीहारींदी। हूअ चाहींदी त असांजो माण्हू खटे, असीं चाहींदासीं त असांजो दोस्त खटे। सो असां हिते जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे इहो ॿुधाइण आया आहियूं त बाबा पंहिंजा संदरा बत्ती छॾियो, हाणे टाइम आयो मतिलबु विहण जो। सो मुड़ुसु माण्हू थी इलेक्शन विढ़ंदासीं। को दोस्त असांजो अगरि को पंहिंजे दिलि में सम्झे थो त आउं कमज़ोर आहियां पैसे ॾोकड़ में, त फ़िकिर न करे, असां हुन सां गॾु बीठा हूंदासीं हर ॻाल्हि में। बाक़ी असीं जे माण्हूअ खे हिते कोस्तान में रिवाज़ त जेको माण्हू बीहंदो आहे पोइ उनखे वाठा अची लॻंदा। जेके वापारी जिन खे पाण दलाल चऊं उहे अची लॻंदा आहिनि। बाबा तूं हल, तुंहिंजे लाइ बाबा सभु कुझु हुते, हर तुंहिंजो मुतालबो जेको सो पूरो रुॻो असां हल करिजी। सो अहिड़नि वाठनि खां, अहिड़नि दलालनि खां बचिजऊं। बीहण में जेका इज़त माण्हूअ जी आहे उहा शायदि आउं चवंदो इज़त किथे बि कान्हे। जंहिं ॻाल्हि सां माण्हू वचन करे बीहे, जंहिं ॻाल्हि ते माण्हू कमिटमेंट करे बीहे, उन ॻाल्हि ते माण्हू जो अगरि जे सिर बि वञे त वञे, पर बीहे। अॼु खां 2 ॾींहं अॻु काबूनान साहिब जे ओताज ते हिकिड़ी असां गरजाणी घुराई, जंहिंमें पालारी इतिहाद असां सां गॾु हो। पंहिंजो हाजी साहिब त हुन ई असां ते महिरबानी, हाजी रमज़ान साहिब पालारी, पर पालारी इतिहाद जेको ठहियो हो अॼु खां 7-8 महीना पहिरीं, उन बि असां गॾिजी, चाहे यूसी मुदर खान हुजे, चाहे यूसी सरी हुजे, चाहे मोल हुजे, चाहे आरम खान हुजे, पोंग हुजे, हर यूसीअ ते असीं पंहिंजा माण्हू बीहारींदासीं। हर चाहे टाउन कमेटी खानो गुला खान हुजे, नदीम शाह जिलानी साहिब असां गॾु, हर यूसीअ ते असां जेका बि कमेटी ठाही आहे, काबू खान साहिब आहे, हाजी रमज़ान आहे, डॉक्टर अरविंद पालारी आहे, नदीम शाह, जेके बि दोस्त असीं आहियूं, असीं सभु गॾिजी उन जा बांह ॿेली थींदासीं। असीं सभु गॾिजी उन जा मददूं थींदासीं। अव्हां जी 2018 में असांजी मदद कई आहे त हींअर असीं अव्हां जी मदद कंदासीं। सियासत में कुझु वठिबो, कुझु ॾिबो। अॻे अव्हां असांजी मदद कई, हाणे असीं अव्हां जी मदद कंदासीं। सो हीअ यूसी जेका मोल आहे शेणा बिरादरी जो तक़रीबन लिस्ट मुताबिक़ कोई 4200 वोट आहे। वॾे में वॾो वोट शेणा बिरादरी जो आहे। उनखां पोइ कानड़ा आहिनि, उन्हनि जो वोट आहे। शेख साहिब जीअं सवेरो ॻाल्हि कई त अगरि पंहिंजो वोट सही नमूने तव्हां कराए वियाऊं, कास्ट कराए वियाऊं, अव्हां जूं हींअर पोलिंगूं हिकिड़ियूं न, पर अव्हां जूं पोलिंगूं शायदि हींअर 2 ठहंदियूं। ख़्याल त इहे 2-2 हज़ार वोट अलॻि अलॻि हूंदा। हिकिड़ी जाइ ते जे 4000 माण्हू अचो गॾु थियनि था त पोइ उहे वोट ॾेई कोन था सघनि, रश घणी थियो थी वञे। तंहिंजे करे अगरि डबल पोलिंगूं हूंदियूं त माण्हू सवलाई सां वोट ॾेई सघंदो। सो उहा बि इनशाला तव्हां जूं 2 पोलिंगूं थींदियूं।
असां सिर्फ़ु अव्हां गुज़ार करणु आया आहियूं त महिरबानी करे अव्हां हिमत सां का बिरादर अव्हां में नाराज़ आहे को राज़ी न आहे त हुनखे राज़ी अव्हां खां नथो थिए त असीं राज़ी करण लाइ तयारु आहियूं इंसाननि जूं पंहिंजो पाण में बिरादरियुनि में छेड़ा आहिनि कंदा आहिनि इन ॻाल्हि मां ई मुखालिफ़ फ़ाइदो वठंदो त बाबा फलाणो माण्हू फलाणे खां कोन थो ठहे ऐं जेको आहे सो हुनखे असीं बरगिलायूं सो ईअं न करियूं सभु गॾु थी ऐं मुतहद थी हिकिड़ो माण्हू बीहे ॿ माण्हू बीहनि पर सॼो राज हुन सां गॾु पोयां बीहंदो तॾहिं बाक़ी इहे पाण जेको लोहियूं पिया ज़िंदगी भर पाण ॾे रोड कोन्हे पाण ॾे पाणी पीअण लाइ कोन्हे पाण ॾे स्कूल कोन्हे पाण ॾे अस्पताल कोन्हे इहो पाण इन जे कारण पियूं था त पाण ग़लति माण्हू जेके अॼु असेंबलियुनि में वेठा आहिनि पंहिंजा उन्हनि खे बजट मिलनि था पंहिंजूं स्कीमूं मिलनि थियूं पर अॼु उहे माण्हू जीअं चूंडिजी विया आहिनि मूंखे ई ॿुधाए थो हुन माण्हू मां को आवाज़ु ॾिठो आहे को माण्हू अव्हां जो कुले गांधी थियो आहे को माण्हू अव्हां ते फाता पढ़णु आयो आहे घटि मां घटि उन माण्हू खे माण्हू वोट ॾे जे माण्हूअ सां माण्हूअ जी अलेख सलेख हुजे पर कोस्तान में रिवाज हो इहो बाबा जेको भोतार बीहारे हुनखे वोट ॾियणो आहे त पहिरियों चकर हिकिड़ो इनक़िलाब 2018 में आयो उहो इनक़िलाब 2018 में वधंदो वञे पियो ॾींहं ॾींहुं हाणे हर क़ौम भोतार मां बेदार चाहे फलाणी बिरादरी ॾिसो तक़रीबन पंहिंजे अलॻीअ जो ऐलान करे छॾियईं ईअं बारीजा बिरादरी ॾिसो गबोल बिरादरी ॾिसो मेमण बिरादरी ताणे बुला खान जी उन भोतार खां अलॻि थी आहे त माण्हुनि में सभिनी में सुजागी अचे थी माण्हू सम्झनि था त असांजा हक़ छा आहिनि छा मोल शहर खां शेरू छेणे ताईं पको रोड बि न आहे त अहिड़े क़िस्म जूं काफ़ी सहूलियतूं हॉस्पिटल न आहे जेको सरकार जे तरफ़ां अहिड़ी काफ़ी शयूं जेके आहिनि से बुनियादी सहूलियतूं कोन्हनि पर पंहिंजा नुमाइंदा हूंदा पंहिंजा चेयरमैन हूंदो पंहिंजा डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन हूंदो पंहिंजा काउंसलर हूंदा त यकीन सभु गॾिजी आया आहियूं त हिमत करियो असीं अव्हां सां सभु गॾु आहियूं सॼी संगत जेका बि आहे भरपूर नमूने सां इलेक्शन विढ़ंदासीं ऐं सीरियस नमूने सां असां अॼु हर जाइ ते वञूं पिया दोस्तनि पंहिंजनि वटि उनखे तयारु करणु वञूं था फर्दर फ़ैसिला जेका बि कमेटी आहे उहा गॾिजी कंदी त केरु लाइक़ु आहे बीहण जो केरु माण्हू वोट खणी सघे थो घटि मां घटि हिकिड़ो माण्हू जेको बीहे त हुनजा पंहिंजा बि घर जा 200-250 वोट हुजनि त पोइ आड़े पाड़े खां थी सघे थो उहे सभु वॾा गॾिजी फ़ैसिलो कंदासीं पर अॼु हिते मक़सदु इहो आहे त 25 तारीख़ महीनो कॾहिं हुन खां मथियूं महीनो जुलाई 24 तारीख़ इलेक्शन 2 तारीख़ फॉर्म भरिबो ऐं जेको आहे सो हुन खां पोइ इलेक्शन स्टार्ट ऐं हिते अचण जो मक़सदु इहो आहे त दोस्त जेके सोशल मीडिया जा असांजा दोस्त आहिनि उहे बि एक्टिव थियनि माण्हुनि खे उहे बि माण्हुनि खे सुजाग कनि त पंहिंजे अॻियां अचणो असांजा जो ईअं न त पोइ मां बीठो सम्झासीं पाण बीठा अव्हां सां वधि कमु कंदासीं